पको न करण खिलाफ़ फिल्टर प्लांट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था शरीफ़ रिंद जी ही रिपोर्ट। ऐं जेके हिन शहर जी ख़िदमत पिया कनि से बुख पिया मरनि। असां ख़ुशी मां कोन कयो आहे, इहो असां मजबूरी में कयो आहे। असां 1400 जो है रेगुलर पोस्ट है। हाणे अरबे रुपया असांजा गवर्नमेंट जे मथां आहिनि ऐं असांजे घरनि में फाका कशी है। तो उनको 100-150 रुपये दिए जाते हैं, बाकी तमाम के तमाम अफसर जेब में डाल लेते हैं। किथां आणियूं, किथां बच्चन जी दवाऊं इलाज करायूं, असां ॾाढा परेशान आहियूं। इस वक्त असां मौजूद आहियूं फिल्टर प्लांट ते, जिते वासा ऐं HDA जे मुलाज़मनि पारां पको न थियण ख़िलाफ़ हिते हज़ारनि जी तादाद में धरणो ॾिनो आहे। हिननि एहतिजाजी जेके प्ले कार्ड आहिनि उहे खणे रखिया आहिनि। उनखां पोइ CBI पारां जेका इहे धरणे वारी सॾ ते हिते जेके हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त हुननि जो छा चवणु आहे ऐं उन्हनि खे छो नथो आख़िर पको कयो वञे। चवनि था त 20 सालनि 22 खां असां हिते ड्यूटियूं कयूं पिया ऐं असांजो हक़ थिए थो असांखे हिन वक़्तु पको कयो वञे, छो त अञा ताईं हू जेके कचे बेस ते हू हली रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे ऐं हू कहिड़ो मुतालबो कनि था आला अख़्तियारनि खां। पगारुनि जे मदे में आयो आहे कि 9 महीने जी रेगुलर स्टाफ जी पघार आहे ऐं 9 महीने जी पेंशनर जी पेंशन आहे, 11 महीने जी वर्क चार्ज जी कॉन्ट्रेक्ट डेली वेजिस वारनि जी पघार आहे। इन करे जेको सो तमामु हैदराबाद सियासी समाजी दुरियूं MP MLA वग़ैरह जेके बि आहिनि सभिनी सां असां जेको तो हुजतूं पूरियूं करे छॾियूं। लॉलीपॉप त सभिनी घणा ॾिना पर इम्प्लीमेंट कुझु बि कोन थियो पघारूं न मिलण जे करे। तो इन करे असां मजबूरन थी असां जेको असांजी ख़ुशी मां कोन कयो आहे, इहो असां मजबूरी में कयो आहे। असां ख़ुदि नथा चाहियूं कि शहरियुनि खे परेशानी थिए कि फिल फोर हर महीने पघार अदा कई वञे ऐं वर्क चार्ज कॉन्ट्रेक्ट वारनि खे रेगुलर कयो वञे। ठीकु आहे, अगरि जेसि ताईं गवर्नमेंट पॉलिसी पंहिंजी नथी ॾिए तेसि ताईं हुनखे गवर्नमेंट सिंध जे रूल जे मुताबिक़ हुनखे फ़ौरन जेको आहे सो गौरव सैलरी ॾिनी वञे। असीं पिछले HDA वासा मुलाज़िमनि जी 11 महीननि जी पघार आहे, जंहिंमें असीं बुख ऐं बदहाली में विया आहियूं ऐं बीमारियुनि में विया आहियूं ऐं असांजा बच्चा जेके से बुख ऐं बदहाली में आहिनि ऐं असांजे घर में फाका कशी आहे। असां इंतिहाई मजबूर थी, असां नथा चाहियूं त असां हड़तालूं कयूं या स्ट्राइकूं कयूं, पर इंतिहाई मजबूर थी जेको सो असां इहो क़दम खयो आहे त इंतिज़ामिया असांजूं पघारूं न पई ॾिए ऐं असांजे वर्क चार्ज ऐं कॉन्ट्रेक्ट वारा ऐं वर्क चार्ज वारनि खे पको न पई करे, जबकि पूरी सिंध में पका पिया थियनि। ऐं असां उन्हनि खे समरियूं बि ठाहियूं आहिनि, पॉलिसियूं बि ठाहियूं आहिनि, कानून ॿुधायो, तंहिंजे मुताबिक़ बि उहे नथा कमु कनि। तंहिंजे उन ई ॿिन्ही मुतालबनि लाइ त हिकिड़ो असांखे पघारूं वक़्त ते ॾिनियूं वञनि ऐं असांजी फिल फोर जेके पघारूं रहियलूं आहिनि ऐं बक़ाया पेंशनूं वग़ैरह से क्लियर कयूं वञनि ऐं असांजे वर्क चार्ज कॉन्ट्रेक्ट वारनि खे पको कयो वञे। जे न असीं वज़ीर आला मुराद अली शाह साहब खे बि अपील था कयूं, उन वटि बि असांजो केस पियो आहे। सैयद नासिर हुसैन शाह साहब सां मिलिया बि आहियूं, उनखे असां टू द पॉइंट ॿुधायो बि, अञा ताईं का बि सुनवाई न थी आहे। असां इंतिहाई मजबूर थी असीं हिन शहर जा जेके से मुलाज़िम बि आहियूं ऐं हिन शहर जा वासी बि आहियूं ऐं असां हिन शहर जी ख़िदमत पिया करियूं ऐं जेके हिन शहर जी ख़िदमत पिया कनि से बुख पिया मरनि। आख़िरी असांजे जेके MP MLA में जेके इदारा जेके NGOs वग़ैरह ये सभु जेके इंसानी हुकूक जा जेके अॼु इदारा केॾा विया, जो मुंहिंजा बच्चा बीमार पिया आहिनि, मुंहिंजी माउ बीमार पई आहे, मुंहिंजो घरवारी बीमार पई आहे, मां पाण बुख पियो मरां। तंहिंजे बावजूदु अॼु ताईं यकीन करियो 11 महीननि जी पघारूं न हुअण जे वजह अॼु ताईं बि असांजा वर्कर जेके सेवरेज खे मेंटेन पिया कनि ऐं वाटर सप्लाई खे हलाइनि पिया। पर हाणे असां हिन बुख ऐं बदहाली में बाबा नथा हलाए सघूं। चवंदा सर्विस लाज़िम आहे, मां चवंदो पघार बि त लाज़िम आहे बाबा, ही पेट बुखियो केॾां वञे। असीं तव्हांजा ई बचा आहियूं, ख़ुदा असांजो ॿुधो वञे। असां DCO साहब के, कोर कमांडर साहब के, SSP साहब के ऐं पंहिंजो जेको सो कमिश्नर साहब के सभिनी खे हथ ॿधी अपील था करियूं, ख़ुदा असीं तव्हांजा ई बचा आहियूं, असां ते हथु रखो, असांखे असांजी नस्लनि खे बचायो। असीं आज की हड़ताल करने का मकसद ये है कि वज़ीर आला सिंध के पास जो है हमारे मामला गए हुए हैं और उन्होंने खुद फैसला किया है कि 471 मिलियन बजट में डाले जाएं और तनख्वाह की मद में रेगुलरली इनको दिए जाएं। उनके फैसले के बावजूद अमल दरामद नहीं हो रहा, जिसकी वजह से ये नौबत आई है। 1400 जो है रेगुलर पोस्टें हैं, जिसमें से 800 पोस्टें खाली हो चुकी हैं इंतकाल और रिटायर्ड हो जाने की वजह से। टोटल रेगुलर मुलाजमीन अब 625 हैं। शहर बढ़ता जा रहा है, इसमें और बजट में पोस्टें बढ़नी चाहिए, लेकिन हालत ये है कि वो जो 20-20, 25-25 सालों से मुलाजमतें कर रहे हैं बच्चे, उनको भी रेगुलर नहीं किया जा रहा। वो वर्क चार्ज में ही रिटायर होने की पोजीशन में पहुंच चुके हैं। तो असांजो रहियल आहिनि, बल्कि अरबे रुपया असां हैरान थींदा, अरबे रुपया असांजा पाणी जे मद में सिंध गवर्नमेंट जे मथां आहिनि ऐं वफ़ाक़ी इदारनि जे मथां बि असांजा 2 अरब रुपया जेका आहिनि सो आहिनि। हाणे अरबे रुपया असांजा गवर्नमेंट जे मथां आहिनि ऐं असांजे घरनि में फाका कशी आहे। हालात तमामु ख़राब थी विया आहिनि ऐं हीअ असां केतिरनि ई ॾींहंनि खां वठी जेको असां स्ट्रगल में आहियूं।
ऐं मुतालबो असांजो फिल फॉर पघारूं अदा कयूं वञनि। जेके तव्हांखे दोस्तनि ॿुधायूं त 11 महीननि जी पघार, वर्क चार्ज जी, 9 महीननि जी रेगुलर स्टाफ जी पेंशन, माना हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। जेका पघार माहवार मिलण वारी उहा 11 महीना न मिले त उहो गवर्नमेंट मुलाज़िम त आहे ई कोन, उहो फ़क़ीर आहे। असां उन फ़क़ीर जे ज़िंदगीअ खां बदतर ज़िंदगी पिया गुज़ारियूं। त सिंध गवर्नमेंट जेको आहे सो उन खे को अलाह ताला को रहम जी का विझे जो असां मुलाज़िमनि जे लाइ कुझु करे, जे न त पघारूं ॾियारी वञनि। ऐं वर्क चार्ज मुलाज़िम जेके सिर्फ़ु 10,000 रुपया पघार था खणनि, उन्हनि जी बि 11 महीननि खां पघार कोन्हे का। जॾहिं त सिंध गवर्नमेंट जो फ़ैसिलो आहे 17,500 रुपया माहवार पघार ॾिनी वेंदी, पर उहा बि कान थी ॾिनी वञे। समझने में तो हम यहाँ हड़ताल करके बैठे हैं। अब समझने और समझाने का टाइम हमारे अफसरों और गवर्नमेंट का है। 23 साल का बड़ा अरसा होता है, किसी वर्क चार्ज को रेगुलर नहीं किया गया। 20 साल से टाइम पे तनख्वाह नहीं दी जा रही। 20-22 साल से हमारे और टाइम बंद है। ईद, बकरीद, मुहर्रम, तमाम हॉलीडेज़ के पैसे अफसरान ठेकेदारों को देते हैं और वो ठेकेदार अपनी लेबर भी नहीं लाता। सरकारी लेबर काम करती है, उनको 100-100, 150 रुपये दिए जाते हैं। बाकी तमाम का तमाम अफसर जेब में डाल लेते हैं। शानिया काट लिया। हमारे बच्चे बूढ़े हो गए, जो वर्क चार्ज में लगे थे बच्चे हमारे साथ काम कर रहे हैं। ये देख लें, ये तमाम वर्क चार्ज की लेबर बैठी है, इनकी दाढ़ियाँ सफ़ेद हो गई हैं। अब हमारी बर्दाश्त से बाहर है। न असांखे टाइम ते पघार थी मिलनि, असां मजबूर आहियूं खाइण पीअण जे लाइ। असांखे साईं आला बसि आसरा ॾींदा त अचनि 20 सालनि खां वठी करे पको कोन था कनि। मुतालबो असांखे पको करियो वञे, टाइम ते पघारियूं मिलियूं वञनि त हुननि जी वॾी महिरबानी थींदी। पघारनि मूंखां हिकिड़ी पघार मिलंदी 6-6 महीने में। हाणे 6-6 महीने में असां पंहिंजे घर जो राशन किथां आणियूं, किथां बचनि जी दवाऊं इलाज करायूं, असां ॾाढा परेशान आहियूं। अलाह में आसरो बि आहे, उमेद हिननि में कहिड़ी आहे। हा ॼाण का ॻाल्हि ई कान्हे। न न अब तो केरु कंदो करे, सभु एड सुधा वेठा आहिनि। मज़दूरी नथा करे सघनि, कंहिं बि खाते में नथा वञी सघनि, बिल्कुलु असुली। बाक़ी घटनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे, तमामु हद खां वधीक। 12-14 साल इहो हिकिड़ी जेको आहे सो इहो त कंहिं अलॻि न आहे कंहिं खाते में। बसि अंधेरनि की आहे बिल्कुलु सरेआम। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके धरणे में शरीक आहिनि। वासा ऐं HD जा मुलाज़िम, हिननि जो इहो ई चवणु आहे त 9 महीननि खां हिननि खे पघार न आहे ॾिनी वई ऐं हज़ारनि जी तादाद में अॼु हिते जेको सो फिल्टर प्लांट ते गॾु थिया आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त ख़ुदारा असांजे बचनि ते रहम खाई ऐं असांजो जेको बि हक़ जेको आहे असांजी पघार आहे उहा असांखे ॾिनी वञे। ऐं 20 सालनि खां वठी असां हिते पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां सरअंजाम ॾेई रहिया आहियूं, पर नतीजे में असांखे अञा ताईं पको न आहे कयो वियो। इहो सरासर ज़ुल्म आहे असां सां। हिननि जो वधीक चवणु आहे त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सैयद नासिर हुसैन शाह खे लिखत में केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं उन्हनि ते बि को अहिड़ो ख़ासि अमल न थी सघियो आहे। हिननि खां अपील कंदे मुतालबो कयो आहे त असांजो फ़ौरन मसइलो हल करे शहरियुनि खे पाणी जी फ़राहमी जारी कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु शरीफ़ रिंद, MNN TV, हैदराबाद।